अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आज में भलीकार आया अफशा उस्मान सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। तहरीक इंसाफ जे अॻवान नईं मुल्क चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे जजनि गवाही ॾिनी आहे त नवाज़ शरीफ़ कूड़ो आहे। फ़ैसिले जो हिकु हिकु अखर नवाज़ शरीफ़ खे गार ऐं शर्मिंदगी महसूस कराए पियो। इस्लामाबाद में जलसे जे असर मां निकिरण लाइ वज़ीर आज़म खे वक़्तु लॻंदो। पाकिस्तान लायर्स फोरम MQM बानी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। अॻवाणनि जो चवणु आहे त मुताहिदा बानी अवाम जे क़त्ल आम में मुलविस आहे। संदसि पाकिस्तानी मुख़ालिफ़ कार्रवायूं कंहिंखां लिकियल न आहिनि, मुसलियतनि खां हटी कार्रवाई कई वञे। मुस्लिम लीग नून हिकु ॿी विकेट किरी पई। इस्माइल लाहो सिंध असेंबली जे सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सुभाणे बाज़ाब्ता तौर पीपल्स पार्टी में शमूलियत बाबति ऐलान कंदो। राहोके में इस्माइल लाहो जी पीपल्स पार्टी में शमूलियत करण जे मौक़े ते तक़रीब कोठाइण जी तयारी मुकमल। पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सुभाणे गोलार्ची भरिसां राहोके पहुची जलसे खे ख़िताब कंदो। सिंध असेंबली इमरान ख़ान ख़िलाफ़ नून लीग जी मज़म्मती ठाराह मंज़ूर करे पियो। ठाराह ते बहस दौरान नून लीग ऐं PTI मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾिवट ऐं ऐवान में गोड़ सबबि इजलास जुमे ताईं मुलतवी कयो वियो। नाज़रीन, हियूं हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो वीर भलीकार। बुलेटिन जी शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। तहरीक इंसाफ जे अॻवान नईं मुल्क चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे जजनि गवाही ॾिनी त नवाज़ शरीफ़ कूड़ो आहे। फ़ैसिले जो हिकु हिकु अखर नवाज़ शरीफ़ खे गार ऐं शर्मिंदगी महसूस कराए पियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ख़िताब ते रद्दमल ॾींदे नईं मुल्क चयो त एहसास कमतरी ऐं कुझु विञाइण सबबि वज़ीर आज़म हवास विञाए चुको आहे। खेसि इस्लामाबाद जलसे जे असर मां निकिरण में बि वक़्तु लॻंदो। हुन चयो त हू इहो चवनि पिया त जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में लिखियो, नवाज़ शरीफ़ खे फ़ैसिले जो हिकु हिकु अखर गार ऐं शर्मिंदगी महसूस कराए थो। नईं मुल्क चयो त नवाज़ शरीफ़ खे करप्शन ऐं चोरी जे गार्ड फादर जो ख़िताब मिलियो। बैंच जे जजनि गवाही ॾिनी त वज़ीर आज़म कूड़ो आहे। संदसि चवण त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद फ़ौज में नवाज़ शरीफ़ तरफ़ां बददियानती जी कोशिश ते रद्दमल ज़ाहिर कयो। जे बाद क़ौम मुंहिंजो वज़ीर आज़म चोर आहे खां पोइ मुंहिंजो वज़ीर आज़म गद्दार आहे जो नारो बि लॻाए पई। PTI अॻवान चयो त न्यूज़ लीग जा पहिरां ई फ़ौज जी तौहीन कंदड़नि खे नवाज़ शरीफ़ नवाज़े रहियो आहे। ईंदड़ चूंडनि में अली बाबा अवाम खे मुंहुं न ॾेखारे सघंदो। पाकिस्तान लायर्स फोरम MQM बानी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे चयो आहे त मुताहिदा बानी अवाम जे क़त्ल में मुलविस आहे। संदसि पाकिस्तानी मुख़ालिफ़ कार्रवायूं कंहिंखां लिकियल न आहिनि, मुसलियतनि खां हटी कार्रवायूं कयूं वञनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान लायर्स फोरम जे सदर राजा ज़हूर चयो त मुताहिदा बानी भारतीय कुझु इदारे राह में राब्ता साबित थी चुका आहिनि। हुन चयो त अजमल पहाड़ी ऐं सूरत मिर्ज़ा जा इतराफ़ी बयाननि मां सभु कुझु साबित थी चुको आहे। राजा ज़हूर चयो त मुताहिदा बानी जे हुकुम ते केतिरनि ई सहाफ़ियुनि खे क़त्ल कयो वियो। बरतानवी हुकूमत खे तहफ़्फ़ुज़ छो फ़राहम करे पई? लायर्स फोरम जे अॻवाननि चयो त हुकूमत सियासी वाबस्तगियुनि खां हटी मुल्क दुश्मननि खे कानून जे कटहरे में आणे। बरतानवी हुकूमत सां क़ैदियुनि जी मटासटा वारा ठाह करणु घुर्जनि, जीअं संगीन ॾोहनि में मुलविस अंसरनि खां सज़ा ॾेई सघिजे। पाकिस्तान लायर्स फोरम जे अॻवाननि बरतानवी हुकूमत खां पिणु मुतालबो कयो त मुताहिदा बानी खे पाकिस्तान हवाले कयो वञे। मुस्लिम लीग नून जी हिकु ॿी विकेट किरी पई। इस्माइल लाहो सिंध असेंबली जे सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सुभाणे बाज़ाब्ता तौर पीपल्स पार्टी में शमूलियत बाबति ऐलान कंदो। इस्माइल लाहो सिंध असेंबली जी सीट छॾे इस्तीफ़ा असेंबली सेक्रेटेरिएट में जमा कराए छॾी आहे। हू नून लीग जे मेंबर तौरु कमु करे रहियो हो। इस्माइल लाहो सुभाणे आसिफ अली ज़रदारी जी मौजूदगी में पीपल्स पार्टी में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। गुज़िरियल महीने आसिफ अली ज़रदारी ऐं इस्माइल लाहो में राब्तो पिणु थियो हो। इस्माइल लाहो जी पीपल्स पार्टी सां राब्तनि बाद नून जी मरकज़ी क़यादत खेसि उहिदे तां हटाए संदसि जाइ ते बाबू सरफराज़ जतोई खे नून लीग सिंध जो सदर मुक़ररु कयो हो। इन खां अॻु सीनियर अॻवान अब्दुल हकीम बलोच पिणु पीपल्स पार्टी में शामिल थी चुको आहे। राहोके में इस्माइल लाहो जी पीपल्स पार्टी में शमूलियत करण जे मौक़े ते तक़रीब कोठाइण जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं। पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सुभाणे गोलार्ची भरिसां राहोके पहुची जलसे खे ख़िताब कंदो। पधराई में ॼाणायो वियो आहे त आसिफ अली ज़रदारी तरहार एयरबेस जे ख़ासि उॾाम ज़रिए पहुची पीपल्स पार्टी जे MNA कमाल चांग जे ॻोठ क़याम करण बाद पार्टी अॻवाननि समेत शहीद फाज़िल रहो जी मज़ार ते हाज़िरी हुअण बाद जलसे गाह में शिरकत कंदो। जलसे में अॻूणो मुस्लिम लीग सिंध जो सदर इस्माइल लाहो हज़ारे साथियुनि समेत बाज़ाब्ता पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदो। आसिफ अली ज़रदारी जे अचण वारे मौक़े ते पार्टी अॻवाननि पारां बदीन गोलार्ची कड़े घवर ऐं राहोके पार्टी झंडनि सां सेघारे शानदार राजय करण जी तयारी मुकमल करे वरिती आहे। पीपल्स पार्टी जे सुभाणे वारे जलसे जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। अॻवान जे ख़िताब लाइ 60 फुट डिघी स्टेज ठाही वई, जॾहिं त ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पहुची सिक्योरिटी जो इंतज़ाम संभालींदी।
सिंध असम्बली इमरान खान ख़िलाफ़ नून लीग जो मज़मती ठारा मंज़ूर करे वरितो। ठारा ते बहस दौरान नून लीग ऐं PTI मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। ऐवान में गोड़ सबबि इजलास जुमे ताईं मुलतवी कयो वियो। सिंध असम्बली जो इजलास डिप्टी स्पीकर शहला रज़ा जी सदारत हेठि थियो, जंहिंमें नून लीग मेंबर सुरड़ थेबो तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान खान ख़िलाफ़ मज़मती ठारा पेश कयो वियो। पीपल्स पार्टी मेंबरनि तरफ़ां नून लीग जे ठारा ते ख़ामोशी इख़्तियार कई वई, जॾहिं त मुतहिदा मेंबर ठारा जी हिमायत कई। ज़फ़र कमाल जी तक़रीर दौरान PTI मेंबर घोड़ कंदा रहिया, जंहिं सबबि मुतहिदा ऐं तहरीक इंसाफ़ मेंबर आम्हूं साम्हूं अची विया। PTI मेंबर घोड़ कंदा रहिया, पर संदन हिक न ॿुधी वई ऐं सख़्त गोड़ बावजूद इमरान खान ख़िलाफ़ मज़मती ठारा मंज़ूर कयो वियो। ऐवान में नून लीग ऐं तहरीक इंसाफ़ जे मेंबर हिक ॿिए ते सख़्त लफ़्ज़नि जी ॻोल्हावारी कई। डिप्टी स्पीकर शहला रज़ा मेंबरनि खे हिक ॿिए सां न ॻाल्हाइण ऐं विढ़ण खां रोकींदी रही, पर संदसि कंहिं न ॿुधी, जे बाद इजलास जुमे ताईं मुलतवी कयो वियो। मुस्लिम लीग नून जे सेनेटर निहाल हाशमी, खीलदास कोहसान, यूथ विंग जे अॻवान राजा अंसारी चयो आहे त तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान खान PMLN जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ बेबुनियाद प्रोपेगंडा करे रहियो आहे। कराची जे इलाइक़ी बल्दिया जे चांदनी चौक ते मुस्लिम लीग नून पारां कोठायल जलसे खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणो हो त इमरान खान सदाईं वज़ीर आज़म ख़िलाफ़ कूड़ा इल्ज़ाम लॻाए पाण खे सचो साबित करण जी कोशिश कंदो आहे। अॻवाननि जो चवणो हो त इमरान खान ॿियनि ते इल्ज़ाम हणण खां अॻु में पंहिंजी ॻिचीअ में जाती पाए ॾिसे। हुननि चयो त अॼु हू पंहिंजे क़ाइद ख़िलाफ़ इमरान खान जे बेबुनियाद इल्ज़ामनि जो जवाब ॾियण लाइ हिते गॾु थिया आहिनि। हुननि जो गॾिजण इमरान खान लाइ जवाब आहे। जलसे में सरफराज़ जवाली, असमतुल्ला महसूस, सरदार रिहान ऐं ॿिया अॻवान ऐं कारकुन शरीक हुआ। सामारी बरसा पूरे ते मंझे बेगवाड़ जो नौजवान पुट दिमाग़ जी पुरअसरार बीमारी में वरतल आहे। वारसनि पारां सरकारी समाजी तंज़ीमनि खे इलाज कराइण जी अपील कई वई। बीमारी में वरतल नौजवान अशोक मेघवाड़ जे पीउ सन पीउ मंझी मेघवाड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि पुट 3 महीननि खां दिमाग़ जी बीमारी में वरतल आहे। घर जो अलॻि अलॻि खपाए पुट जो इलाज करायो आहे, तंहिं हूंदे बि को फ़र्क़ु न थी सघियो आहे। पीउ सन पीउ जो चवणो हो त नौजवान पुट बीमारी सबबि हलण फिरण खां लाचार आहे। मंझी मेघवाड़ जो चवणो हो त अशोक घर जो अकेलो कमाईंदड़ हो, जंहिंखे पुरअसरार बीमारी थियण सबबि हू फाका काटण ते मजबूर आहिनि। पीउ सन पीउ बस वारनि खे अपील कई त संदसि पुट जो इलाज कराए संदसि हयाती बचाए वञे। नाज़रीन, बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।